अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में 24 कलाकनि अंदरि कोरोना जा 383 नवां केस साम्हूं अची विया। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो त उहो पहिरियों दफ़ो थियो आहे जो 24 कलाकनि जे अंदरि एतिरा केस साम्हूं आया आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि में 3 मरीज़ कोरोना वायरस सबबि इंतकाल करे विया। सिंध में मरण वारनि जो तादाद 81 थी वियो। अब्बासी शहीद अस्पताल में एक वधीक डॉक्टर में कोरोना वायरस जी तस्दीक। उन ई अस्पताल में वायरस में मुब्तला डॉक्टरनि जो अंगु 3 थी वियो। समूरे मुल्क में वायरस में वधीक 15 ॼणा फोत। टोटल मरण वारनि जो तादाद 269 थी वियो। वायरस में मुतासिरनि जो अंगु 12,723 थी वियो ऐं बीमारीअ मां सेहतियाब थियण वारनि जो अंगु 2,886 आहे। शुमाली वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान 9 दहशतगर्द मारिया विया ऐं हिकु ज़िंदा गिरफ़्तार कयो वियो। ISPR जे मुताबिक़ फायरिंग जी ॾेवठ में पाक फ़ौज जा 2 जवान पिणु शहीद। कराचीअ जे इलाइक़े सरजानी टाउन में 5 ॿार तलाउ में वीझंदे ॿुॾी फौत। ॿारनि जी उमिरि 9 खां 14 सालनि जे विच में हुई। फौत थियल वारनि में 2 सगा भाइर पिणु शामिल हुया। नंढे कारोबार करण वारनि लाइ इमदादी पैकेज जो सुभाणे पहिरियों हिसो इक़्तिसादी राब्ता कमेटीअ में पेश कयो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु हुयो त नंढे कारोबार इमदाद पैकेज जी मंज़ूरीअ सां लखे नंढा कारोबारी हज़रात ऐं सनअतुनि खे फ़ाइदो पहुचंदो। दरिया खान मरीअ में असिस्टेंट मुख़्तियारकार नौशरफ फेरोज़ जावेद अहमद कोराईअ पारां DC नौशरफ फेरोज़ जे हिदायतुनि ते दरिया खान मरी शहर में ओचितो छापा हया विया। हथरादू अघ वठंदड़ किरियाना सब्ज़ी ऐं फ्रूट जे दुकाननि काशिफ राजपूत, इरशाद मलक, राजा मलक, दाऊद आराईअ समेत 5 खां वधीक दुकानदारनि ते ॾंड हया विया ऐं ॾंड जी रक़म पिणु वसूल कई वई। दरिया खान मरीअ वेझो कोटलालू भरिसां खोराक खाते फूड इंस्पेक्टर 2 ट्रालनि खे रोके कणक जूं 800 बोरियूं हथ करे वरितियूं। कोटलालू लॻ अमुन चौधरी खोराक खाते जी टीम खुफ़िया इतलाउनि ते कार्रवाई करे 2 ट्रालनि खे पंहिंजी तावील में वठी बोरियूं कोटलालू फूड सेंटर ते लाहियूं वयूं। फूड इंस्पेक्टर नसीर डायरी ॻाल्हाईंदे ॿुधायो त सिंध अंदरि कणक जी चुरपुर ते 144 लॻल आहे। कंहिंखे बि ज़िले मां कणक जी स्मगलिंग करणु न ॾिनी वेंदी। औरंगी टाउन इस्लाम नगर में नूरी चौक सेक्टर नंबर 10 मोमनाबाद थाणे जी हद में ॾींहं ॾिठे जो मोटरसाइकिल जी चोरी। रमज़ानुल मुबारक जी आमद थियण सां ई चोरीअ जी वारदातुनि में इज़ाफ़ो, जंहिंजी CCTV फुटेज मंज़र आम ते अची वई। उमीद था करियूं त मोमनाबाद जे थाणे जो SHO अवाम जी उमीदुनि ते पूरो लहंदो। कोयटा शहर में लॉकडाउन बावजूद कॉस्मेटिक ऐं कपिड़े वग़ैरह जो दुकान बि खुलियल। उतां जे माण्हुनि औरतुनि खे दुकाननि जे अंदरि करे शटर बंदि करे ख़रीदो फ़रोख्त जारी रखे रहिया आहिनि। मेहरापुर पुलिस कोटड़ी कबीर लिंक रोड तां कार्रवाई कंदे गुटका फरोश जवाबदार ज़ुल्फ़कार अलीअ जे कब्ज़े मां 90 पैकेट गुटके जा हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।